अस्सलाम वालेकुम नाज़रीन, खैबर खां अब्दुल शौक़ जी ख़बर ॾींदा हलूं। खैबर शहर में इंडस डेवलपमेंट ऑर्गेनाइज़ेशन जे तरफ़ां सॼी सिंध में बेला बचायो कमेटियूं ठाहिण जे सिलसिले में हिकु अहम इजलास थी गुज़रियो। तफ़सील मूजिब इंडस डेवलपमेंट ऑर्गेनाइज़ेशन जे अॻुवाण ज़ैन दाऊद पोट्रो जी सदारत में अहम इजलास थी गुज़रियो, जंहिंमें बेला बचायो कमेटियूं ठाहिण जे सिलसिले में खैबराणी ऐं रईस मुरीद बेले जी बचाव लाइ कमेटी जोड़ी वई, जंहिंमें चेयरमैन हाजी बशीर खैबर, जनरल सेक्रेटरी कासिम शाह खजानची, शहजादो इमरान शहोक खे मुक़रर कयो वियो। बाद में साफ़िन खे ब्रीफिंग ॾींदे ज़ैन दाऊद पोट्रे ॿुधायो त हिन कमेटीअ जो कमु बेले जी मालिकी करणु आहे ऐं बेलनि जे हवाले सां सुप्रीम कोर्ट ऐं सखर हाई कोर्ट जे फ़ैसिलनि खे अमल कराइण लाइ अवामी दबाव विझणु आहे। हुन चयो त ही कमेटी सिंध सरकार ऐं बेले खाते पारां कब्ज़नि छॾाइण ऐं बेला बहाल करण, बेलनि जा नक्शा ठाहिण वारनि कारवायुनि खे नज़र में रखंदे ऐं बेले खाते जी उन्हनि सरगर्मियुनि में बाह ॿेली थींदी। हुन चयो त हिन वक़्त ताईं बेलनि जी तबाहीअ जो वॾो कारण बेले खाते अंदरि सियासी मुदाख़लत आहे। बेला चाहींदड़ ऑफिसर ऐं ॿियो अमलो कमु नथा करे सघनि। ही कमेटियूं अवामी सघ ज़रिए उन मुदाख़लत खे रोकण जी कोशिश कंदियूं, पोखजंदड़ बेलनि जी मालिकी करे उन खे बचाईंदा। कमेटियुनि जो सिंध सतह ते नेटवर्क जोड़े उन खे मुल्की सतह ते कमु कंदड़ ॿियनि तंज़ीमुनि सां ॻंढियो वेंदो। हिन नेटवर्क जो वफ़ाक़ी मिनिस्ट्री ऑफ क्लाइमेट चेंज ऐं सिंध जे बेले खाते सां लाॻापो करायो वेंदो। हुन वधीक चयो त कमेटियुनि जे माण्हुनि खे बेला बचायो जे हवाले सां मुख़्तलिफ़ तरबियतूं पिणु करायूं वेंदियूं।